أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين ولعنة على أعدائهم أجمعين أما بعد मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हरम अल हराम जे ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असां जंहिं मौज़ू सां गॾु हाज़िर आहियूं उहो आहे क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा मक़ासिद। सभ खां पहिरीं असां इन शइ खे बयानु कंदासीं त क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़रूरत छो पई। आम सवाल भी उथे तो मुतारज़ अशख़ास या मुतासिब मौरख़नि हिकु सवाल कयो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़याम छो कयो, ऐं उन खां पोइ ॿियो सवाल इहो आहे पैदा थो थिए त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। असां पहिरें सवाल जी तरफ़ मुतवजह थींदासीं त क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम छो कयो, जॾहिं त उन वक़्त जा हालात इहे हुआ त कूफ़े वारनि जूं गदारियूं ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे इहा ख़बर हुई तो उन जा असाब उन जा साथी तमामु घटि आहिनि ऐं उन जो मुहादो जेको आहे हिकु जाबिर हुकुम सां आहे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे तमामु उहे आसार ज़ाहिर हुआ इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां, जिन्हनि आसार खे ॾिसी हर शख़्स इहो अंदाज़ो लॻाए सघे थो त उनजी शहादत क़रीब आहे। त उन बावजूदि इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो क़दम इहो इनक़लाबी क़दम छो खयो। इन जे लाइ जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम इस्लाम जा वारिस आहिनि ऐं इस्लाम जेको आहे हिकु अहिड़ी बुनियाद खां पैदा शुरू थियो जॾहिं त उहो मुआशिरो जंहिं मुआशिरे में इस्लाम आयो उन मुआशिरे में सियासी समाजी ऐं दीनी बहरान हो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बहरानी माहौल में इस्लाम खे ज़ाहिर कयो ऐं इस्लाम जो बुनियाद रखियो, जंहिंजे ज़रिए सां न सिर्फ़ु दीनी मरहलनि में मुस्लमान कवी थिया बल्कि उनजी समाजी ऐं सियासी सूरत हाल भी दुनिया जे लेवल सां बहितर थियण लॻी। ऐं पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत खां पोइ मुसलसल माहौल तब्दील थींदो रहियो, एतिरे क़दुरु जो उहो ई तौरु वापसि अचणु शुरू थियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहा ज़रूरत महसूसु कई त अगरि क़याम न थियो त मुआशिरो मुकमल तौर ते उन ई सूरतनि ॾे वापसि हलियो वेंदो जेके सूरतूं इस्लाम खां पहिरीं हुयूं ऐं इहो अहसासु सिर्फ़ु उन शख़्स खे थी सघे थो जेको इस्लाम जो वारिस हुजे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम इस्लाम जे वारिसनि मंझां हो ऐं उनखे इहो अहसासु थियो त इन दौर में क़याम जी ज़रूरत आहे ऐं उन अहसास खे मद्देनज़र रखंदे इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे क़िलत सहाब खे नज़र न कयो ऐं पंहिंजी मुखालिफ़ जी क़ुवत जे तरफ़ नज़र न कई बल्कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिकु अहम मक़सद जी तरफ़ अॻिते वधिया ऐं क़याम कयूं। बाक़ी रहियो सुवाल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। इब्तिदाई नज़र में अगरि ॾिठो वञे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम जे फ़वाइद खे टिनि हिसनि में तक़सीम करे सघिजे थो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम मां सियासी फ़ाइदा, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम मां समाजी फ़ाइदा ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम मां दीनी फ़ाइदा। इंशाअल्लाह असां अॻी नशिस्त में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सियासी क़याम जे सियासी फ़वाइद खे बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।